अस्सलाम वालेकुम नाज़रीन, इस्लामाबाद में सिंध टीवी न्यूज़ जो प्रोग्राम राजधानी टाइम सां गॾु हाज़िर आहियां अता राजड़। नाज़रीन, हिन वक़्तु मुल्क अंदरि जेका तवानाई जी सूरत हाल आहे उन में मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं थियनि पियूं। ख़ासि करे ॻाल्हि थिए पई पन बिजली जी, जेको तवानाई जो सभ खां सस्तो ज़रियो आहे। चयो वियो पियो वञे त मुल्क में गुज़िरियल 40 सालनि खां पाणी जो को वॾो डैम न ठही सघियो, जंहिंजे करे इहो जेको ज़रियो आहे पन बिजली वारो उन मां मुल्क फ़ाइदो हासिल न करे सघियो। मुल्क में वॾनि डैमनि जी सियासत आहे छा, उन जो सॼो तारीख़ी पस मंज़र छा आहे, हेसि ताईं वॾा डैम कहिड़ा तजवीज़ थिया, उन्हनि मां कहिड़ा ठहिया, कहिड़ा छो न ठही सघिया, इन्हनि सभिनी इशूज़ ते असां ॻाल्हाईंदासूं। ऐं असांखे अॼोके हिन प्रोग्राम में जॉइन कयो आहे साईं फज़ुल्ला कुरैशी साहिब जिन, जेके पाणी जे हवाले सां वॾनि डैमनि जी तमीर या उन्हनि जा जेके इशूज़ आहिनि उन हवाले सां एक्सपर्ट सम्झा था वञनि। साईं तव्हांखे भलीकार चऊं था। महिरबानी अथव साईं, हाणे असां फोकस कंदासीं अॼोके हिन प्रोग्राम में वॾनि डैमनि जी जेका सियासत आहे मुल्क में उन ते। हाणे जीअं ई मुस्लिम लीग नून जी हुकूमत आई आहे त ॿ टे इशूज़ साम्हूं आया आहिनि। उन्हनि खे साम्हूं रखी असां चाहींदासीं त असांजे नाज़रीन खे तव्हां जेकॾहिं सॼी जेका हिस्ट्री आहे वॾनि डैमनि जे हवाले सां उनखां आगाह कयो। हिकिड़ो इशू कालाबाग डैम जो, जिते हमेशह एतिराज़ रहिया टिनि नंढनि सूबनि खे, उहो ॿीहर वरी कागज़नि में अची वियो आहे। असेंबली में मुख़्तलिफ़ क्वेश्चन अचनि था, उते बि मुस्लिम लीग नून जी मौजूदा हुकूमत चवे थी त कालाबाग डैम फ्यूचर जा जेके असांजा प्लान आहिनि उन में शामिल त आहे, पर जेसि ताईं इतफ़ाक़ राय नथो थिए कालाबाग डैम न ठाहींदासूं। उन खां पोइ बादशाह डैम, जेको जनरल मुशरफ पंहिंजे दौर में शुरू करायो प्रोजेक्ट, पीपल्स पार्टी उनखे कंटिन्यू रखियो। हाणे वरी ॻाल्हि इहा पई थिए त बादशाह डैम खे छॾे ऐं दासू ते कमु शुरू कजे। उन ते एतिराज़ आहिनि मुख़्तलिफ़ माहिरनि जा। ओवरऑल तव्हां कीअं था ॾिसो, 40 सालनि खां हिकिड़ी कंट्रोवर्सी हले पई कालाबाग वारी, ऐं पंजाब जो घणो करे ज़ोर रहियो ई इहो आहे त कालाबाग ठाहियो, ॿियो को असांखे मनसूबो न खपे। ॿिया मनसूबा जेकॾहिं उन्हनि ते कमु शुरू थिया, तव्हां नथा सम्झो हिन वक़्तु असां न रुॻो पाणी जे ज़ख़ीरनि जे हवाले सां पाण भरा हुजूं हा, पर तवानाई जो जेको बहिरान आहे मुल्क में उहो बि कुझु घटि थिया। अदा हाणे बेसिक जेको तव्हांखे प्रिंसिपल ॿुधायां, जेको अॼुकल्ह असांजो या पाकिस्तान इकोनॉमी जो रहियो आहे, त असांजी डोनर ड्रिवन इकोनॉमी आहे। सही। बेसिकली जॾहिं तव्हां ॾिसंदव, जेके पाकिस्तान जी हिस्ट्री ॾिसंदव, त असां वी आर बिन गाइडेड एंड लेड और मिसलेड बाय द डोनर्स। सही। पाणीअ जा इशू शुरूअ को कर खयों 1948 खे आउं चवंदुसि। पाकिस्तान ठहण ताईं शुरू थियो। पाकिस्तान ठहण सां शुरू इन करे थियो त पाकिस्तान वाज़ ऑल अंडर द इम्प्रेशन त जेके पंजाब जा जेके हेड वर्क्स आहे, जेके माधोपुर जेके चवनि था पिया, जिते पोइ सतलज ऐं चनाब ऐं रावी वग़ैरह जो जेको एंट्री पॉइंट्स आहे या डिस्ट्रीब्यूशन पॉइंट्स आहे, उहो पाकिस्तान खे मिलंदा। ऐं इट वॉज़ ऑलमोस्ट डिसाइडेड जेका बाउंड्री लाइन हुई। ऐं पर पोइ अनफॉर्चुनेटली जॾहिं लाइन ड्रॉ थी, जंहिंमें बि जेके बेसिकली जेके माण्हू हुआ जेके चवंदा आहिनि त उहे असांजा माण्हू उन में कोन हुआ, को सिंध जो या ॿियो को कोन हो, पंजाब जा ई उन में माण्हू शामिल हुआ। ऐं पंजाब जी डिवीजन जो फ़ैसिलो कयो। रेड क्लिफ अवार्ड 14 अगस्त खां पोइ आयो आहे। 14 अगस्त ताईं जॾहिं पार्टीशन थिए थी पाकिस्तान ज़िंदाबाद, त उन वक़्तु ताईं ख़बर कोन्हे त कहिड़ो हिसो पंजाब जो काॾे वेंदो आहे। जेके कुझु मुस्लिम मेजॉरिटी इलाइक़ा जेवर हैरी पी जिन झंडा मंडा हयां, पोइ जॾहिं रेड क्लिफ अवार्ड जॾहिं आयो त उन जेके हिन से माधोपुर हेडवर्क्स, छाकाणि जो जम्मू कश्मीर जो जेको रेल लाइन हुई, जितो एंट्री हुई जम्मू खे, छाकाणि जो इंडिया खे कश्मीर में एंट्रीअ लाइ हिकिड़ो ई रस्तो हो जेको जम्मू खां थी वेंदो हो। ऐं उहा लाइन अहिड़े नमूने ड्रा कई जो उहा जेका आहे सा कटिजी करे इंडिया में हलियो वियो, उन सां गॾोगॾु हेडवर्क्स हलिया विया। सही। ऐं दैट वॉज़ शॉकिंग। ऐं उन ते कंहिं कंटेस्ट कोन कयो। उन जा जेके पंजाब जे तरफ़ो जेके इंजीनियर्स वेठा, इंजीनियर्स न पर जेके पंजाब जेको कयो, जंहिंमें हिकिड़ो दीन मोहम्मद हो, जेको जस्टिस दीन मोहम्मद जो अॻिते हली सिंध जो गवर्नर थियो, ऐं जस्टिस मुनीर जंहिं अॻिते हली तमीज़दीन केस में ग़ुलाम मोहम्मद जे फ़ाइदे में ॾिनी जजमेंट, इहे ऐं टियों रेड क्लिफ। सही। उन्हनि कहिड़ी डिसेंट कई, उहे ॿ छो उन्हनि सां एग्री थिया, इहा हिस्ट्री आहे। उन ते वधीक रोशनी विझ बिका, उन ते मूं वधीक स्टडी बि न कई आहे, पर जनरल इम्प्रेशन इहो आहे त इहो एक्सेप्ट कयो वियो अवार्ड जेको सुसाइडल हो, पाकिस्तान जे अगेंस्ट कोन हो।
पर जीअं त जिन्ना साहिब जो ख़्यालु हो त मूंखे रूमाल जे टुकड़े जेतिरो पाकिस्तान मिले त बि आउं वठंदुसि, त हुन पोइ उन नमूने पोइ का रेज़िस्टेंस कोन थी, को अबार्ट कोन थियो, को UN में कोई कोन वियो, छाकाणि UN वजूद में अची चुकी हुई। इवन त गवर्नर जनरल वटि का बि गवर्नर जनरल ॿिए गवर्नर जनरल सां मूंखे को प्रोटेस्ट नज़र कोन थो अचे, सवाइ हाणे पोइ जॾहिं पाणीअ जो इशू थियो देन उहे स्टार्टेड क्राइंग त थी वियो। ऐं 48 में सिग्नल्स ॾिना इंडिया त बाबा हाणे पाणी जेको असां पाणीअ ते पंहिंजे मर्ज़ीअ सां पाणी वहाईंदासीं। पोइ तंहिंखां पोइ पंजाब में तव्हां ॾिठो जहिड़ो वधी वियो, लियाकत अली ख़ान जो मुके वारी ॻाल्हि आउं रिपीट थो कयां, उहो थियो। ऐं पोइ इंटरनेशनल मूवमेंट शुरू थी त इनखे कीअं हल कजे। 54 ऑनवर्ड्स इहो ख़्यालु आयो त हाणे इंडस बेसिन जो जेको पाणी जेको हिंदुस्तान पाकिस्तान जो विरहाङो आहे, इन खे पाणीअ जे विरहाङे खे टच कयो वञे। ऐं पोइ 1954 पोइ इहे इंडस बेसिन ट्रीटी जूं ॻाल्हियूं शुरू थी वियूं। हाणे इंडस बेसिन जॾहिं ट्रीटी ठहे थो त जीअं मूं तव्हांखे ॿुधायो त कोई मतिलबु आहे त 33 मिलियन एकड़ फीट पाणी जो झेड़ो हुयो जेको इहे 3 दरिया जनरेट कंदा हुया। पर बेनिफिशरीज़ जेके हुया जंहिंमें 3 हिसनि में ऑब्वियसली विया 10 या 12 मिलियन एकड़ फीट जेको सो पंजाब खणंदो हुयो, पंजाब माना ईस्ट पंजाब ऐं इंडिया वारो पोर्शन, 11-12 जेको आहे सो पंजाब खणंदो, बाक़ी 11-12 जेको आहे सो हेठि वेंदो, जेके आउं खणी चवंदुसि त सिंध जो इंडस डेल्टा जो उहो पाणी हुयो जेको इन में ईंदो हुयो। पोइ जॾहिं रिप्लेसमेंट वर्क्स जी ॻाल्हि थी त हुननि चयो त भई असां पंजाब खे कंपनसेट कंदासीं टू द एक्सटेंट जेतिरा लॉसिस थिया आहिनि। ऐं उन लाइ पोइ उन जी जेको हिकिड़ो त तव्हांजा बैरेजिस प्रपोज़ थियूं, ॿिया कैनाल्स प्रपोज़ थिया, इंटरलिंकिंग कैनाल छा, त उनखे हाणे तव्हांखे दरियानि खे फीड करिणो हुयो थ्रू ईस्टर्न सिस्टम। ईस्टर्न सिस्टम माना त सिंध ऐं झेलम, ऐं जेके वेस्टर्न सिस्टम हो जेको सो उन में पंहिंजे रावी ब्यास सतलज इहे 3 हलिया विया। ऐं अव्हांखे सिंध चनाब झेलम, छाकाणि चनाब ते उन वक़्तु डाउन स्ट्रीम का बि गुंजाइश कोन हुई, सो हुननि प्रपोज़ कयो त भई जेके लीन मंथ्स हूंदा उन्हनि खे जेके मीट कंदासीं जेके शॉर्टेजिस से थ्रू 2 डैम्स, 2 डैम माना हिकिड़ो ऑन झेलम, ॿियो ऑन इंडस। मंगला जो नालो न वरितो वियो। मंगला नालो इन करे न वरितो वियो, मंगला वॉज पार्टली कमिंग इन द कश्मीर, कश्मीर वॉज द डिस्प्यूटेड एरिया। ऐं वाइज़ली इनफ वर्ल्ड बैंक अवॉइड कयो। ऐं हमेशह वर्ल्ड बैंक जी पॉलिसी आहे जेको भाषा जो जेका ॻाल्हि थी आहे जो असां तव्हांखे दासू में खणी वेंदासीं वग़ैरह वग़ैरह, त उहा पॉलिटिक्स उन वक़्तु मुंहिंजे ज़हन में हुई त इंडिया खे नाराज़ न आहे करिणो। हीउ जेको बि इंडस बेसिन ट्रीटी हो इहो 100% इंडिया जे फ़ाइदे में हुयो ऐं 100% पाकिस्तान नुक़सान, इहो विचित्र कोन हुयो। पर अगेन सम और अदर उन वक़्तु जेके बि नेगोशिएट करण वारा हुया, जंहिंमें पंजाब चए थो त टॉप ते असां कोन हुयासीं, छाकाणि वाबदा वाज़ हैंडेड बाय ग़ुलाम फारूक ख़ान, अॻिते हली पोइ ग़ुलाम इसा ख़ान आयो, ऐं मथे जेको आहे सो हुकूमत में जेको आहे सो वेठो अयूब ख़ान। त इन करे असां इन में न आहियूं। हालांकि मिनिस्टर ज़ुल्फ़िकार अली भुट्टो टेक्निकल लेवल ते जेका बि नेगोशिएशन थियूं, या इन को अॻे जेको 48 खां वठी इंडस बेसिन ट्रीटी ताईं जेको इंतिज़ामु हलंदो रहियो से पंजाब जा पाण में इंजीनियर ॻाल्हाईंदा हुआ। वञा ताईं त वञी करे सिंधु इंडियन पंजाब ऐं पाकिस्तान पंजाब जा इंजीनियर्स जो पाण में हूंदो आहे। इंडियन पंजाब ऐं पाकिस्तानी पंजाब जा पॉलिटिशियन पाण में ॻाल्हियूं कंदा, यानी की ईस्ट वेस्ट। सही। हाणे उन में असां सॼी गेम खां अनफॉर्चुनेटली ॿाहिरि रखिया वियासीं ऐं इट वॉज़ इग्नोरेंस में बि त असांजे इंजीनियरनि या असांजी गवर्नमेंट्स, असांजी माना सिंध जी गवर्नमेंट्स, सही, इवन जॾहिं इंडस जो झेड़ो हलियो, इंडस बेसिन ट्रीटी थियो, वी वर नेवर कंसिडर्ड अ पार्टी। ऐं ज़ाती तौरु आउं चवां थो त इट वॉज़ अ नॉट गुड वियन ऑफ गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान और गवर्नमेंट ऑफ सिंध। जे मूं तव्हांखे चयो त जेको पाणी हेठि वेंदो हो इंडस में, जेको ईंदो पाणी, जेको ऑफ शूट थी ईंदो पाणी, उहो अर्ली ख़रीफ़ लाइ असां इस्तेमालु कंदा हुआसीं। उहो जॾहिं को बि इंडिया को पाणी ईंदो वठे त हली, या अने को अॻु में असांजी बैरेज सिस्टम घटि में घटि सखर बराज अची चुकी हुई ऐं इंडस डेल्टा में उहो पाणी वेंदो हो। त उहो पाणी छा मार्च में ईंदो हुयो? इहो पाणी अप्रैल में अचणु शुरू थी वेंदो आहे, छाकाणि जो इहे अर्ली राइज़र इन खे चइबो आहे। अर्ली राइज़र इन करे थींदो आहे त हिते जेको माउंटेनस रेंजिस आहिनि से हेठि लेवल ते आहिनि। जे काबुल जेको आहे सो अर्ली राइज़र आहे, इंडस को अॻु में काबुल में पाणी ईंदो आहे, जो काबुल जो जेको इलाइक़ो जेको आहे सो उते लोअर लेवल ते पहुंदी आहे। अफ़गानिस्तान में सुनो जेका थिए थी उहा मेल्टिंग अर्ली स्टार्ट थींदी आहे।
इहे लो राइज़र आहिनि। ऐं ॿियो अर्ली मानसून जेकॾहिं ईंदो आहे त इंडिया में ईंदो आहे, असां वटि पोइ ईंदो आहे, त उनजे बेनिफिट जेके आहिनि से इहे दरिया खणंदा हुया, उहो बेनिफिट असां ॾे ईंदो हुयो। त उहो जेको असां डिप्राइव थियासीं, त जॾहिं इंडस बेसिन ट्रीटी थिए थो तॾहिं कंपनसेशन जी ॻाल्हि थिए थी त सिंध जो या लोअर इंडस जो, लोअर इंडस मीन्स आउं चवंदुसि कोटरी बराज या जेको डेल्टा वारो, उन जो को बि इंट्रस्ट लुक आफ्टर करण लाइ को बि एलोकेशन, का बि डाइवर्शन को बि कोन करे वियो, सवाइ इन जे त डैम्स जेके कंस्ट्रक्ट थिया उन में जेको सोचियो वियो त भई की असां बैरेजिस जो जेको सिंध जो फीड जो कंदासीं ख़्यालु, ऐं पाणी एतिरो डाइवर्ट कंदासीं जो सिंध जो इंट्रस्ट मुतासिर न थिए। इहो बि इंडस बेसिन ट्रीटी में लिखियलु न आहे, पर दैट वॉज अंडरस्टैंडिंग एंड दैट वॉज अ कॉमन सेंस। त उन में थींदो, ऐं उन में पोइ इहो शुरू थियो, इहो जीअं पाणीअ जो झगड़ो ऐं डैम्स जी हिस्ट्री आहे शुरू थी। ऐं ऑल अलॉन्ग पंजाब वॉज अंडर इम्प्रेशन 1960 ताईं, जीअं नेगोसिएशन शुरू थियूं इंडस बेसिन ट्रीटी मूं तव्हांखे 54 ते टॉक्स शुरू थियूं, जंहिंमें पोइ वाशिंगटन में थींदियूं रहियूं। ऐं जेतिरे क़दुरु मूंखे यादि आहे त सिंध मां हिकिड़ो माण्हू इन में इन्वॉल्व रहियो जेको वर्ल्ड बैंक में वियो, दैट वॉज इलाही बख़्श सुमर साहब। एंड उन जूं के बि अहिड़ियूं याददाश्तूं कोन्हे या उनजो मूंसां गॾु रूबरू डिस्कशन एतिरो कोन्ह थियो आहे त वाट दे वर थिंकिंग ओवर दे आर सिटिंग इन द वाशिंगटन, छाकाणि सुमर साहब वाशिंगटन वियो, सुमर साहब हयात आहे, एंड आई इंटेंड टू टॉक टू हिम अबाउट दिस थिंग। त उन वक़्तु इंडस बेसिन ट्रीटी जॾहिं पे तव्हां थोरो घणो हिसो रहियो, ॿियो असांजो इंजीनियर उहो त गुज़ारियो अब्दुल रहीम साहब, त अमां जो पाण उन में केतिरो रोल रहियो आहे, छाकाणि जो वहाब शेख साहब जेको ॿियो असांजो सीनियर इंजीनियर हो सो इन में इन्वॉल्व कोन हो, बट ही यूज़ टू टेल मी, वहाब साहब मूंखे ॿुधाईंदो रहियो मरहूम त इन में ही असांजा अब्दुल रहीम साहब ऐं इलाही बख़्श सुमर साहब, बट देवर एट लोअर लेवल, मतिलबु चीफ इंजीनियर वग़ैरह लेवल ते कोन आहे, बिकॉज दिस इज़ टॉकिंग आई एम टॉकिंग अबाउट 50s। सही। उन खां पोइ जेका हाणे किताबु लिखे थो की हे आहे पंहिंजो राइटर आहे बशीर मलिक, जेको कंसल्टेंट रहियो आहे वर्ल्ड बैंक जो ऐं टेक्निकल एडवाइज़र रहियो आहे, ऐं इंडस बेसिन ट्रीटी में 1954 खां वठी माण्हू इन्वॉल्व रहियो आहे, हीउ माण्हू हयात आहे। सही। ऐं हिन हीउ जो किताबु आयो आहे सेव वाटर सेव पाकिस्तान, बिल्कुलु सेव वाटर सेव पाकिस्तान, हे 2011 जो किताबु आहे, जंहिंमें हिन कुझु ॻाल्हियूं लिखियूं आहिनि, पर हुन पंहिंजे एंगल को ॻाल्हियूं लिखियूं आहिनि त, बट ही हैज़ गिवन अ गुड स्टॉक जेको पाकिस्तान जो पाणीअ जो मसइला, पाकिस्तान जो पाणी जो फ्यूचर, डैम्स जो फ्यूचर, पंहिंजो फ्लो इरीगेशन वग़ैरह मथां बि हिकिड़ी कॉम्प्रिहेंसिव हिकिड़े हंधि इहा शइ ठहियलु आहे जेका मूं घटि ॾिठी आहे। सही। त हे जेको पंहिंजे हे लिखे थो पियो त 1960 में जॾहिं वर्ल्ड बैंक सां ॻाल्हि ॿोल्हि हली पए त 1960 थी वियो, इंडस बेसिन ट्रीटी थी वियो, त असां जॾहिं ॻाल्हायोसीं त उते पंहिंजो पीपल्स हाउस चवंदा, जेको सेक्रेटरेट खे भरिसां हिकिड़ी बिल्डिंग आहे, उते सेक्रेटरेट इंडस बेसिन ट्रीटी जी, ऐं पीपल्स हाउस पोइ हली करे वेस्ट पाकिस्तान जे ज़माने में इहो हॉस्टल तौर बि यूज़ थींदो हो, जेके वेस्ट पाकिस्तान असेंबली जे हॉस्टल तौर यूज़ थींदो। त पीपल्स हाउस में हिकिड़ी मीटिंग थी, उते जेको आहे ग़ुलाम फारूक चयो त बाबा तव्हां कालाबाग जी डैम कीअं था ॻाल्हि कयो, वी आर गोइंग फॉर तरबेला। सही। त 60 में पहिरियों इंकशाफ़ थो थिए त कालाबाग न ईंदो ऐं तरबेला ईंदो, छाकाणि पंजाब जा या ऑल अंडर द पीपल वर त असां कालाबाग में स्टोरेज थींदी, हिकिड़ी झेलम में थींदी जेका मंगला ते खे चवंदासीं, ॿी थींदी इंडस ते, जेको कालाबाग थींदो, छाकाणि जो तरबेला वॉज नॉट ऑन द साइन, किथे बि सिग्नेचर तरबेला जी कोन। यानी कि सिंतास मुआहिदो जॾहिं थियो ऐं हुन में तय थियो त 2 डैम ठहंदा, हिकिड़ो इंडस ते हिकिड़ो झेलम ते, त उन वक़्तु पंजाब जे ज़हन में इहो हो त इंडस ते असां कालाबाग ठाहींदासीं, ऐं नाला उन में कोन ॾिना विया, छाकाणि जो मंगला वाज़ अ कंट्रावर्शियल कश्मीर जी ॻाल्हि हुई त चइजे करे वर्ल्ड बैंक वग़ैरह चयो त मथां प्रॉब्लम थिए, तंहिंजे करे हुन चयो त 2 डैम जेके ठहंदा, ऐं इहे डैम जो जेको आहे कंट्रावर्सी पोइ हिकिड़ो डैम मंगला ते क्लियर थी वियो, मंगला ते अर्ली कमु शुरू थी वियो, हीउ जेको आहे सो अंडर डिबेट रहियो त कालाबाग ठहे या तरबेला, कालाबाग ठहे या तरबेला ठहे। पंजाब वारा इहो हिकु प्रेशर हुयो, पंजाब तरबेला जो ग़ुलाम फारूक ख़ान जंहिं इनिशिएट कयो डिस्कशन, तंहिं चयो त असां हिनखे जेको आहे सो खपे तरबेला जेको आहे सो असां फ़ैसिलो कयो तरबेला जो। हाणे तरबेला जो फ़ैसिलो अयूब खान खे करिणो हुयो बेसिकली, ऐं मिनिस्ट्री खे करिणो हुयो, उहो उनजी इंक्लिनेशन हुई जेका असां तरबेला हुई। हाणे उन लाइ मुख़्तलिफ़ स्टोरीज़ अयूब खान तरबेला लाइ छो वियो, हिकिड़ा चवनि था त छाकाणि जो कालाबाग गवर्नर कालाबाग जो हुओ, गवर्नर कालाबाग अयूब खान पाण में कोन ठहंदा, पर आई डोंट नो, छाकाणि जो 60 में कालाबाग अचे थो, अमीर मोहम्मद ख़ान 66 ताईं रहे थो, पोइ जॾहिं भुटो लहे थो त पोइ भुटो करे हे गॾिजी थी विया, पोइ अलॻि थी वियो, पर जॾहिं 66 ताईं गॾु वेठो आहे गवर्नर, त मूंखे इख़्तिलाफ़ाती ॻाल्हि सम्झ में कोन थी अचे पई। चलो सर, इतां ई वरी स्टार्ट था करियूं, टाइम थियो ब्रेक जो। नाज़रीन हलूं था ब्रेक ते,
ऐं मुल्क में वॾनि डेमनि जी जेका सियासत आहे उन हवाले सां साईं फज़ुल्ला कुरैशी साहिब सां असांजी ॻाल्हि ॿोली जो सिलसिलो जारी रहंदो ब्रेक खां पोइ। नाज़रीन, प्रोग्राम में ॿीहर भलीकार। साईं, तव्हां ॻाल्हि जेका हाणे कई त कालाबाग जे बदिरां तरबिला ते विया, असल में कालाबाग वारो प्रोजेक्ट कॾहिं साम्हूं आयो? कालाबाग वारो प्रोजेक्ट ऑन रिकॉर्ड जेको ख़बर पए थी त सम्झो त 1956 में सही 1956 में कंसल्टेंट से प्री फिज़िबिलिटी ठाही कालाबाग डैम जी, जेका पंजाब, पोइ त वेस्ट पाकिस्तान वञी थी वियो, पर पंजाब उन वक़्त में कमु करायो पिए। ऐं उन वक़्तु जेका प्रिलिमिनरी जेका कास्ट आई, मुंहिंजे ख़्याल में उन में पावर कोन हो शामिल हो, रुगो डैम हुयो, दैट वाज़ 122 मिलियन रुपीज़, ऐं डॉलर टर्म्स में हुयो $59 मिलियन। $59 मिलियन माना त उन वक़्तु डॉलर जेको आहे ₹3 जो हूंदो हुयो। 50s में डॉलर जेको आहे सो ₹3 जो हूंदो हुयो, ऐं 50s में सोन जेको आहे सो ₹55 तोलो हूंदो हुयो। उन त अंदाज़ो लॻायो त हाणे इन्फ्लेशन ऐं हाणे कास्ट काॾे हले। बिल्कुलु सोन ₹55 तोलो हूंदो हुयो, ऐं जेको आहे सो 50 में। ऐं हीअ जेका स्टडी जेका उन वक़्तु जेका हिननि कई आहे, मे बी अंडर एस्टिमेट हुई। इन खां पोइ इन स्टडी खे वरी हिननि अपडेट करायो 66 में, जेका चेस टी मैन हिकिड़ो ॿियो कंसल्टेंट्स आहे जिन हिनखे अपडेट कयो, माना 66 ताईं इट वॉज़ इन द रन, इहो जहिड़ो पहलियो त कहिड़ो डैम ठहे। 66 ताईं रिकॉर्ड आहे। पोइ जॾहिं 66 में फाइनली अची वियो तरबेला, जेका तरबेला जूं ॻाल्हियूं हलियूं ऐं 66 में जेको पंहिंजो अयूब ख़ान जेको आहे सो हुन जो इफ़्तिताह जेको कयो आहे, दैट इज़ इन 68, त समटाइम्स 68, त उन वक़्तु जेको त उहो उन में इहो जेको अंदाज़ो लॻायो थो वञे पियो त इहो जेको आहे सो जेको जहिड़ो पियो हलियो। पोइ हिन मां तव्हांखे वधीक वरी ॿुधाईंदो अयूब ख़ान आओ, अयूब ख़ान इन्फ्लुएंस्ड। ऐं फाइनली इन को अॻु में छा थियो त हिननि हिकिड़ा कंसल्टेंट्स इंगेज कया, जेको अयूब ख़ान 1960 में वियो वञी ॻाल्हाई अमेरिकन सां, ऐं अमेरिकन्स हिन खे कंसल्टेंट इंगेज करे ॾिना, ऐं जेके पीटर लेफ्टिंग्स जी रिपोर्ट चवंदा आहियूं असां। ऐं पीटर लेफ्टिंग्स जेको आहे जो इन जो जेको हीअ किताबु आहे, इन खां बाइबल तस्वुरु कंदो आहे। छा हिन 3 वॉल्यूम ठाहिया आहिनि, वाटर एंड पावर रिसोर्स इन वेस्ट पाकिस्तान, स्टडी इन सेक्टर प्लैनिंग, त हीअ मेन रिपोर्ट आहे। त इन रिपोर्ट जेको आहे सो इन इहा पीटर लेफ्टिंग जी रिपोर्ट जेका आहे हिन खे इंगेज कयो पंहिंजो 1900 अयूब ख़ान जॾहिं वियो मिस्टर वुड्स वर्ल्ड बैंक जो, ऐं मां तो कैनेडी वॉज द प्रेसिडेंट, त उन्हनि हिन खे इंगेज कयो। ऐं पीटर लेफ्टिंग्स जेको आहे सो बेसिकली वॉज एग्ज़ीक्यूटिव डायरेक्टर इन वर्ल्ड बैंक, ऐं ही वॉज अ फाइनेंस मिनिस्टर गवर्नमेंट ऑफ नीदरलैंड। त पीटर लेफ्टिंग्स जेको किताबु लिखियो, त पीटर लेफ्टिंग्स इहो जेको कमु शुरू कयो, त उन खां पोइ हिन में जेको आयो आहे त हिन जूं पंहिंजो मुख़्तलिफ़ जेके हिन प्रायोरिटीज़ ॾिनियूं आहिनि पीटर लेफ्टिंग्स जेके पंहिंजे किताब में। त हे नवंबर 1963 में अयूब ख़ान मिस्टर वुड्स सां ॻाल्हायो, ऐं 63 में हिन खे इंगेज कयो वियो। 64 ऑनवर्ड्स हिन कमु शुरू कयो, ऐं 68 में हिन कमु पंहिंजो ख़तमु कयो। त पीटर लेफ्टिंग्स पंहिंजी प्रायोरिटीज़ में चए थो मंगला, त 1968 में, ऐं 1968 में कंप्लीट थियो आहे, न मंगला जे ॻाल्हि कयो। तंहिंखां पोइ चए थो चश्मा 1972 में, चश्मा जो नंढो स्टोरेज आहे। तंहिंखां पोइ चए थो तरबेला, माना पीटर लेफ्टिंग्स बि फ़ैसिलो करे छॾियो त तरबेला विल कम, तरबेला ईंदो, ऐं उहो 75 में थींदो पोइ कंप्लीट। 75 पोइ अॻु में कंप्लीट थियो, पर तरबेला आयो। इन खां पोइ चए थो 7 मंछर 82 में न आयो। रेज़िंग मंगला 86, रेज़िंग मंगला वाज ऑन द कार्ड्स prior to कालाबाग। आफ्टर दैट रेज़िंग मंगला पोइ कॾहिं थो अचे, 30 साल पोइ, 30 साल पोइ, हाणे 2000 में आयो आहे, 2012 में रेज़िंग मंगला। इन खां पोइ चोटियारी जेको अची वियो, हे 90 में थो चए, पर 2000 में आयो, 10 साल लेट आयो। कालाबाग विथ पावर 92। हाणे कालाबाग विथ पावर जॾहिं 92 जी ॻाल्हि करे थो, इन खां पोइ चए थो सवात, पोइ लोअर घड़ियाला, पोइ स्कर्दू बि हिन जी लाइन ते आहे। त कालाबाग जॾहिं चए थो त उहा स्टडी जेका कालाबाग जी जेका चेस मैनहट्टन कई, ऐं जेका पहिरीं स्टडी जेका करायूं, उहा स्टडी पोइ शेल्व थी वई, ऐं नयूं स्टडियूं कालाबाग जूं ठहियूं 1975 खां वठी 84 ताईं। जेको कालाबाग डैम कंसल्टेंट ठाहियूं, जेके 22 वॉल्यूम्स आहिनि, ऐं जेका स्टडी अॼु ताईं
बि उनखे चयो वञे थो, पर उन स्टडी ते पोइ हाणे कुझु ऑब्जेक्शन्स रेज़ थियनि त 1975 में छा ज़ुल्फ़िकार अली भुट्टे इहा स्टडी शुरू कराई? 75 ऑनवर्ड्स उहा स्टडीज़ शुरू थियूं ऐं उन में असां पाण उनखे अप्रूव कंदा वियासीं। उन में भुट्टो साहिब जी हुकूमत बि सभु हुकूमतूं उन में इन्वॉल्व रहियूं ऐं आख़िर में जॾहिं बेनज़ीर साहिब जी फस्ट गवर्नमेंट अचे थी त उहा स्टडीज़ उन ज़माने में बि पे ॻाल्हियूं हलियूं ऐं उन स्टडीज़ खां पोइ जेको आहे सो हिननि चयो त उहा जॾहिं 84 में ख़तमु थी थिए स्टडी त उन में जेका असां कालाबाग डैम जी कास्ट $6 बिलियन थी वई, बट दैट वाज इनक्लूडिंग पावर। 88 में $6 बिलियन, 88 में 84 में 84 $6 बिलियन, पर उन में पावर शामिल हो। पहिरीं जेको हिन एस्टिमेट कयूं सिर्फ़ु वाटर जी ॻाल्हि थिए पई। हाणे अचो था त कालाबाग त थी वियो क्लोज़, इहे स्टडीज़ आयूं इन ते पोइ जेकी जहिड़ो थियो त हाणे कालाबाग जे क्लोज़ थियण खां पोइ अयूब सर कालाबाग में हिकिड़ी शइ रुगो सम्झणु चाहियां थो, कालाबाग जेको शुरूआती जेको तव्हां ॿुधायो था 56 वारो, तॾहिं रुगो हुन में वाटर स्टोरेज जो हो नंबर 1, पावर कोन हो, पावर जी ॻाल्हि कोन्हे उन वक़्तु वाह हुआ हुन में केनाल जिन ते एतिराज़ हुआ। केनाल जी ॻाल्हि पोइ बि कोन्हे। केनाल कॾहिं शामिल थिया आहिनि हिन में कालाबाग? केनाल जी ॻाल्हि जी मां सम्झां थो देट आर सम टाइम इन 70s में, छाकाणि जो 60 ताईं उन जे ॾहाके ताईं आउं ॾिसां थो त का बि जेका मूं कालाबाग जी जेका मूं ॾिठा जेका रिपोर्ट कई, जेको मूं कालाबाग मिस्टर गुप्ता सां निगोशिएट कयो जॾहिं कालाबाग जो प्रपोज़ल अयूब खान जॾहिं हे ठही वियो सही, त तंहिंखां पोइ वरी ग़ुलाम इसा ख़ान वियो रशिया ऐं रशिया जॾहिं वियो डेट इज़ 1983 सही, त रशिया चयो त असांखे वी वांट टू गिव यू समथिंग बिग। त पोइ अयूब खान ग़ुलाम इसा ख़ान खे त ख़बर ई त कालाबाग पेंडिंग आहे, ग़ुलाम इसा ख़ान खे इहा बि ख़बर ई त वाबदा चेयरमैन ग़ुलाम इसा ख़ान खे इहा बि ख़बर ई त असां कालाबाग खे बैक बर्नर में रखी करे तरबेला गांदोसीं। देन ही सेड ओके गिव मी कालाबाग। रशियन सां कालाबाग ॻाल्हायो, रशियन्स उन ते इन प्रिंसिपल हिकिड़ी ॻाल्हि थी ऐं पोइ असांखे अची चऊं त इन तां वधीक कमु शुरू कयो, छाकाणि कालाबाग डैम जूं स्टडीज़ बाय द टाइम थी वियूं, जेका ॿियो फेज़ जेको जेके कालाबाग डैम कंसल्टेंट बाक़ा इंगेज कयो आहे उन में 10-12 कंपनीज़ हुयूं, जंहिंमें यूरोप जूं कंपनियूं बि हुयूं, अमेरिकन कंपनियूं, वाबदा जो हुयो, हर्ज़ा बि हुयो, ACE बि हुयो। उन्हनि स्टडीज़ जे तहत हिननि चयो त भई कालाबाग डैम कयो ऐं पोइ वर्ल्ड बैंक खे बि हिननि चयो त ठीकु आहे, वर्ल्ड बैंक चयो त ठीकु आहे। वर्ल्ड बैंक पंहिंजो मिस्टर गुप्ता खे मोकिलियो जेको 84 में ते अचे थो। उन में कालाबाग डैम जेको उन वक़्तु नेगोशिएट थियणु पियो या जेके स्टडीज़ तंहिंमें स्टब टनल्स जी गुंजाइश हुई त दे केप्ट 2 टनल्स। हा उन मां पोइ ख़बर थी पए त उन टनल्स जो मतिलबु इहो त माना वाहन जी वाह कोन हा, वाहन जी गुंजाइश रखे लेफ्ट बैंक ऐं राइट बैंक ते। त उहो जेको तव्हां सुवालु पुछो त कालाबाग डैम में ओरिजिनल कालाबाग में कोई बि कैनाल्स कोन हा, माना उहो त रुगो वाटर रिजर्वायर हो ऐं पावर कोन हो, वायर रिजर्वायर ओरिजिनल आई एम टॉकिंग ऑफ 56। तंहिंखां पोइ जेको आयो त इन में पोइ जेका नई ॿियूं स्टडीज़ जेके फॉर्मल स्टडीज़ थियूं 75 खां 84 ताईं, तंहिंमें कालाबाग में स्टब टनल्स आहे, कैनाल्स जो ज़िक्र कोन हो पर टनल्स जो ज़िक्र हो, माना त मुंहं हुया बिल्कुलु। ऐं ॿियो जेको उन में जेको $6 अरब जो जेको प्रोजेक्ट उन ज़माने में हुयो उन में वाह कोन हुया, डैम हुयो ऐं पावर हाउसिस जा 2400 ॿिनि स्टेजिस ते 2 स्टेज पावर हाउसिस आहे 2400 मेगावाट ऐं 3600 मेगावाट ऐं उन में कुझु ॿिया बाक़ी डिज़ाइन जी ॻाल्हियूं, हिकिड़ी हाइट ॾिनल हुई जेका पोइ रिड्यूस कई वई अॻिते हली करे, पोइ उन में जेका हाइट ॾिनल हुई तंहिंमें नौशहरा अंडर डैमेज हुयो। उहो वरी कालाबाग जो किसो सभिनी खे ख़बर आहे, पर इन ज़माने में हाणे वरी वी आर गोइंग बैक टू 60s त अयूब खान वाज़ कीन फॉर द तरबेला। पोइ हुन में हुननि चयो त इंडस बेसिन ट्रीटी में जेकॾहिं तरबेला नथो अचे त USAID जो असांखे पैसा ॾींदी तरबेला लाइ, त जेकॾहिं इंडस बेसिन ट्रीटी जेकॾहिं न थिया तरबेला त USAID। ऐं हिकिड़ो इम्प्रेशन इहो बि हो त कालाबाग जेको आहे सो इंडस बेसिन ट्रीटी जे तहत ठहे, माना वर्ल्ड बैंक ऐं इंडिया जी फाइनेंसिंग जे तहत ठहे ऐं USAID एक्सक्लूसिवली फाइनेंस करे तरबेला खे। त इहे सभु ॻाल्हियूं जेके हूं से पंहिंजे अयूब खान जे ज़माने में पोइ निगोशिएट थियूं। अयूब खान मुख़्तलिफ़ स्टेजिस ते पंहिंजूं ॻाल्हियूं करे थो त मां कीअं कयो। हाणे पंहिंजे अयूब खान पंहिंजे मां आई एम रेफरिंग अयूब खान जी डायरीज़, हाणे अयूब खान जी डायरी में पंहिंजो लिखे थो पियो दिस इज़ नाउ October 66
त अयूब ख़ान चए थो त मिस्टर ओकेली केम टू सी मी इन द इवनिंग, ही जस्ट केम बैक फ्रॉम US and told his efforts to obtain food support and तरबेला डैम प्रोजेक्ट। सही। हे चए थो 66 में पंहिंजो उकेली, हाणे छा जो 65 ताईं अयूब ख़ान जो जेको फाइनेंस मिनिस्टर हुयो सो शुएब हुयो। सही। पोइ शुएब खे ॿिए नमूने में एंगेज कयो वियो ऐं शुएब जी जॻह ते जेको आहे सो उकेली साहिब आयो, अॻे न सिंधी। सही। उकेली आयो ऐं उकेली साहिबु चयो अची त भई मां ॻाल्हाए आयो आहियां ऐं जेको आहे सो अमेरिका सां तरबेला में एग्री थियो आहे। सही। तरबेला जे लाइ फूड सपोर्ट ऐं तरबेला जी अॾावत लाइ। तरबेला जा अॾावत लाइ, उन ज़माने फूड शॉर्टेजिस बि हुयूं 60s में। जी। त हाणे इन में एंगेज लॻे थो त अयूब ख़ान वाज़ कंटिन्यूसली हैमरिंग अपॉन अमेरिकन्स ऐं वर्ल्ड बैंक त मूंखे जेको आहे सो तरबेला ॾियो। छाकाणि जो अञा ताईं ॿई डैम जेके आहे जीअं मूं तव्हांखे ॿई कंपनी पर 66 में जॾहिं तरबेला ते ॻाल्हि थी वई त पोइ कालाबाग वाज़ क्लोज्ड वंस फॉर ऑल, ऐं पोइ कालाबाग सीरियस एफर्ट शुरू थियूं तरबेला लाइ। ऐं छाकाणि जो तरबेला जी हिकिड़ो ॿियो बि हुयो त तरबेला जी कास्ट जेका आहे सा ॾेढुणी हुई कालाबाग को उन ज़माने में, तंहिंजे करे अयूब ख़ान खे इहो कन्विंस कयो वियो या अयूब ख़ान खे इहो चयो वियो या अयूब ख़ान इन ॻाल्हि ते ॿियनि खे कन्विंस कयो त बाबा हीउ महांगो डैम आहे, असां इंडस बेसिन ट्रीटी में वठूं, असां हिन खे कयूं, पोइ जेको आहे सो कालाबाग असां पंहिंजे सोर्सिस में ठाहींदासीं। सही। दिस इज़ मैटर ऑफ रिकॉर्ड ऐं काफ़ी हंधनि ते इन जो ज़िक्र थियल बि आहे। पर पोइ वरी जॾहिं अयूब ख़ान ॿीहर इन जो बि ज़िक्र करे थो त पंहिंजो 68 में वरी अयूब ख़ान वञे थो पियो, वरी उते जेका ॻाल्हि थिए थी पई त चए थो त इहो जेको आहे सो तरबेला डैम आहे विच विल कास्ट अबाउट 500 करोर्स। उन वक़्तु चवंदो त 5 अरब, हालांकि 5 अरब करोर्स माना अबाउट $1 बिलियन। त उन ज़माने में जेको डॉलर जो रेट हुन हिसाब सां हुन चयो त भई इहो 500 करोड़ थींदो ऐं इहो जेको आहे सो पंहिंजो वॾो थींदो ऐं इन जे करे जेको आहे सो मां वञी मिस्टर वुड्स ते कोशिशि कंदुसि। मिस्टर वुड खे वरी पंहिंजी धीअ जी ॻाल्हि करे थो त नसीम जेका आहे सा मिसिस वुड्स सां मिली आहे ऐं नसीम जेको आहे सो हुनखे कन्विंस कयो त मिस्टर वुड्स सां ॻाल्हि करे त जेको आहे सो तरबेला डैम जेको आहे सो अयूब ख़ान वाज़ इनवॉल्व टू दैट एक्सटेंट। हिते पंहिंजी डायरी में इहो ज़िक्र आहे डायरीअ जो, दिस इज़ संडे 6 अक्टूबर 1968 में इहो ज़िक्र करे थो अयूब ख़ान त बाबा मां मिसिस वुड्स सां ॻाल्हि थी आहे ऐं $500 जो इहो प्रोजेक्ट आहे, 500 अरब रुपए जो, 500 करोड़ जो माना 5 अरब रुपए जो माना $1 बिलियन जो प्रोजेक्ट आहे ऐं असां कोशिशि कयूं था त मिस्टर वुड्स इन ते कन्विंस थी वञे। हाणे इन मां तव्हांखे मां ॿुधाइण थो चाहियां त हाउ फार अयूब ख़ान वाज़ कीन अबाउट द तरबेला। बिल्कुलु। हाणे इहो 66 में पहिरीं ॻाल्हि उकेली साहिब कई, 68 में नसीम औरंगज़ेब जी ॻाल्हि आई ऐं पोइ फाइनली थी वियो त इहो थियो। इन दरमियान चीफ इंजीनियरिंग एडवाइज़र आयो मिस्टर रशीद काज़ी, अगेन सेटलर सिंधी, वहीद काज़ी साहिब जो वालिद। ऐं काज़ी साहिब तमामु घणी कोशिशि कई त तरबेला खे टेक्निकली साबित कजे, छाकाणि तरबेला में असांखे रबी जूं वधीक मिलनि पियूं, सिंध लाइ वधीक फ़ाइदे वारो हुयो ऐं काज़ी साहिब जेको आहे सिंध में कमु करे चुको हुयो ऐं काज़ी साहिब जेको आहे सो पहिरियों इंजीनियर जे गुडू बराज जे डिज़ाइनिंग में हुयो ऐं काज़ी साहिब सां जे एफर्ट सां ई असांखे गुडू थर्मल पावर मिलियो, न त इहे मुज़फ़रगढ़ ॿिया वञनि हा। त काज़ी साहिब जो पंहिंजो हिकिड़ो कंट्रीब्यूशन हुयो, चाहे काज़ी साहिब मेंबर वाबदा बि रहियो, काज़ी साहिब पोइ इन ज़माने में जॾहिं हीअ ॻाल्हि थिए थी त ही वॉज़ चीफ इंजीनियरिंग एडवाइज़र ऐं ही वॉज़ नंबर 1 मैन ऑन दैट साइड। त काज़ी साहिब खे सम हाउ अदर ही वॉज़ आल्सो वन ऑफ द पीपल जेके जंहिं मतिलबु ग़ुलाम फारूक थियो, ग़ुलाम इसा ख़ान थियो, काज़ी रशीद थियो, दे ऑल वर इन दैट त तरबेला खे जेको आहे सो प्रियॉरिटी ॾियाराइजे ऐं दे वर सक्सेसफुल। त पोइ अयूब ख़ान जेको लिखे थो पंहिंजो अक्टूबर में पंहिंजी डायरी में, दिस इज़ नवंबर 1968, 4 नवंबर मंडे, अटेंडेड द ग्राउंड ब्रेकिंग सेरेमनी ऑफ तरबेला डैम। सही। ठीकु साईं। ऐं उन में चए थो त पंहिंजो मूं जेके स्पीचिस कयूं इन में वर्ल्ड बैंक जो जेको आहे सो पंहिंजो मिस्टर कारगिल बि वेठो हुयो ऐं ॿिया वेठा हुयो, असांजी जेको आहे सो पंहिंजो जेको आहे सो जेके कोशिशुनि जेको आहे सो रंग लाथो ऐं असां जेको आहे सो कामयाबु थियासीं पंहिंजो तरबेला खे वठण में। ऐं अॼु मां तरबेला जी ग्राउंड ब्रेकिंग सेरेमनी में आहियां। नाउ दिस इज़ नवंबर 68, नवंबर 69 में नेट तरबेला जी 68 हा
68 में 68 में 68 में तरबेला जी पीड़े जो पत्थर हाणे रखियो जेको आहे अयूब ग्राउंड खान ब्रेकिंग सेरेमनी ऐं कामयाबु थी वियो। चलो सर, हिते ई टाइम थियो आहे ब्रेक जो, हलो था ब्रेक ते वापसि अची वरी अॻियां कंटिन्यू कंदासीं। ऐं नारीन असां सां गॾु रहिजो, अचो था नंढी साई खां पोइ। वेलकम बैक नाज़रीन। सही, हाणे सिंतास मुआदे जे तहत लिंक केनाल बि उहे बि प्रोजेक्ट थी विया, बैराज बि ठहिया, मंगला त अॻु में शुरू थियो। तव्हां ॻाल्हि कई ब्रेक खां अॻु में त तरबेला जी पीड़ जो पत्थर बि अयूब खान रखी छॾियो। हाणे उहे कम त थिया, पर कालाबाग वारो जेको कालाबाग बैक बर्नर में हलियो वियो, सही। छाकाणि जेसिताईं मंगला पे ठहियो पियो त कालाबाग जो किथे बि ज़िक्र कोन हो। सही। जॾहिं पूरो थियो त जीअं मूं तव्हांखे ॿुधायो त कालाबाग जी डैम स्टडीज़ जेके आहिनि से, छाकाणि जो इन जेको बाबदा में अटे हिकिड़ो परमानेंट रिसर्च स्टडीज़ जो सेल आहे जिते उहो कमु कंदा रहंदा आहिनि, अॼु बि कमु कंदा रहनि था। ऐं हिन वक़्तु बि 50 खनि जेके स्टडीज़ बाबदा मुख़्तलिफ़ एरिया में आहिनि, छा इट इज़ देयर रोल। त उन में जॾहिं हिननि जॾहिं ॾिठो त हाणे ना वी आर तरबेला 75 में जॾहिं पूरो थियो त वरी हिन नओं सेट हिकिड़ो कंसल्टेंट जो इंगेज कयो अंडर UNDP, सही, जंहिंजो अल्टीमेटली जेके स्टडीज़ जो थियो अबाउट $1 बिलियन हिननि उते ख़र्चु थियो आहे। जीअं मूं तव्हांखे ॿुधायो त 22 वॉल्यूम जी स्टडीज़ आहिनि ऐं 84 में उहे स्टडीज़ पूरियूं थी वियूं। ऐं 84 खां पोइ हिननि तरबेला जॾहिं पोइ देवर लुकिंग फॉर द फाइनेंसिंग, सही, छाकाणि तरबेला पूरो थी वियो हो ऑन द, जीअं मूं तव्हांखे ॿुधायो त पीटर लिफ्टिंग जी रिपोर्ट मुताबिक़ इट वॉज़ ऑन द कार्ड्स त हिनखे पाणी खपंदो। रीज़न इहो आहे छाकाणि जो तव्हांजी आबादी जंहिं रेट सां वधी रही आहे त पाणी तव्हांजो खुटी रहियो आहे, छाकाणि ॿियो तव्हां वटि पाणीअ जो सोर्स आहे कोन, सोर्स इहो ई आहे, इनखे जेको आहे बेटर यूज़ करिणो आहे। ऐं इम्प्रेशन इहो ई आहे त बिलो कोटरी जेको आहे 30-35 MF वञे थो, इनखे आस्ते आस्ते करे मुख़्तलिफ़ डैम्स कंस्ट्रक्शन कजनि, जंहिंमें पोइ घणा ई डैम ईंदा विया। त कालाबाग वॉज़ द प्रायोरिटी नंबर 1 ऑफ द पंजाब इन 50s, इट वॉज़ इन 60s, अगेन इन 70s where they went for another set of studies। सही। त जेको मूं तव्हांखे ॿुधायो त हिननि सर, हिते हिकिड़ो 1975 में हिननि वरी ॿियूं स्टडीज़ जो शुरू करायो ऐं 84 में इहे स्टडीज़ ख़तमु थियूं। सर, हिकिड़ी शइ रुगो सम्झणु चाहियां थो हिते त असां जेको ॾिसूं था, जेको साम्हूं आई आहे शइ 35 मिलियन एकड़ फुट कोटली डाउन स्ट्रीम, इहो पाणी ज़ाया पियो थिए, ज़रूरतुनि लाइ पियो वञे, उहो त जेका बि शइ चयूं, पर इहो फिगर असांखे पहिरियों पहिरियों नज़र अचे थो जनरल मुशरफ जे दौर में, या हुन खां अॻु में बि इहा शइ आहे किथे? 35 MF जी ॻाल्हि त शुरू को हले थी न साईं। ॾिसो न, सुवालात आहे छा, जेको टोटल जेको तव्हांजो सिस्टम में जेको पाणी आहे जेको ईंदो रहियो आहे मुख़्तलिफ़ सालनि में, उहो त सभिनी किताबनि में इहे ॻाल्हियूं, इहे त स्टडीज़ में सवेर को मुख़्तलिफ़ स्टडीज़ आहिनि जंहिंमें इहो लिखियलु आहे पाणी त कुल पाणी जेको हेतिरो इंडस बेसिन में अचे थो पियो, त अॻे वधीक ईंदो हुयो, अॻे वधीक ईंदो हुयो, छाकाणि जो बैराजिस को अॻु में डेल्टा में 80 MF को वधीक पाणी वेंदो हुयो। सही। उन में डेल्टा छा कंदो त जेको दरियाउ समुंड मां ज़मीन वठंदो हुयो, कंटिन्यूसली समुंड खे पुठिते धिकींदो रहंदो दरिया, ऐं उते हुनखे जेका ज़मीन जेको वठंदो खे मड फ्लैट्स चवंदा, मड फ्लैट्स, उन ते बेस्ट राइस थींदो हुयो। उहा एतिरी ज़मीन जेको दरिया अक्वायर कंदो समुंड मां, एतिरी लट ईंदी, 84 MF पाणी वेंदो। पोइ तव्हां ॾिसो न त जीअं जीअं बैराजिस ईंदियूं वयूं त इहो सॼो पाणी डेल्टा जो पाणी वियो न, तोड़े सतलज ते जेके पहिरीं बराज अचे थी 1868 में, 1868 खां पोइ जेके बि वर्क्स थिया, इरीगेशन वर्क्स थिया, जेको बि आयो त इहो सॼो इहो पाणी डेल्टा जो पाणी रोकियो वियो न, त उहो 84 में वञी 35 ते बीठो। ऐं जेको पाणी डाइवर्ट, जेको बि पाणी डाइवर्ट थींदो रहियो इन सिस्टम मां, त उहो पाणी तव्हांजे इरीगेशन जे सिस्टम में आयो। बिल्कुलु। अवां पाकिस्तान जी आबादी ॾिसो न, हाणे सुवालु इहो आहे त इहो जेकॾहिं इहे डाइवर्शन न थिए हा, एडिशनल एरिया अंडर एकरेज न अचे हा, त किथां खाओ आहे? बिल्कुलु। तव्हांजी आबादी मिसाल तौर ते कॾहिं तव्हांजी आबादी 40 वारा आबादी 3 करोड़ हुई, जॾहिं पाकिस्तान ठहे थो तव्हांजी 3.5 करोड़ आहे, अॼु तव्हां 20 करोड़ आहियो। बिल्कुलु। त 20 करोड़ आहियो त 20 करोड़ लाइ काथो त पाणी ईंदो न, पाणी ईंदो, ज़मीन ईंदी, त रुगो पाणी इज़ वन ऑफ द इनपुट्स, त रुगो पाणीअ जे करे तव्हांजी आबादी कोन वधी आहे, पाणी प्लस फर्टिलाइज़र प्लस न्यू टेक्नोलॉजीज़ प्लस, त इहो त प्रोसेस आहे न। हाणे बि जेको ॻाल्हि कनि था त पाणी जेको आहे सो तव्हांजो वञी पंहिंजो तक़रीबन 1000 ऐं 1200
बीठो आहे तव्हांजो पर क्यूबिक मीटर जेका आहे तव्हां वाटर शॉर्टेज त कोन थियो आहे, तव्हांजी आबादी वधंदी वई आहे। बिल्कुलु। त जेको पाणी बिलो कोटरी ॾिसो, इहे बिलो कोटरी जेके इहे एवरेजिस आहिनि ऐं एवरेजिस जे बेसिस ते डैम्स या हे कोन ठहंदा आहिनि। बिल्कुलु। त एवरेज इहा जेका एवरेज बराबरि आहे, पर एवरेज जेका आहे सा तव्हां जेकर ॾिसंदव एवरेजिस में त इहा एवरेज जेको हर दफ़े त कोन थी अचे पई न, जो कॾहिं एवरेज आहे, कॾहिं पाणी अवेलेबल आहे, कॾहिं पाणी अवेलेबल कोन्हे। सही। त उनजे करे उन एवरेज जे बेसिस ते जेका तव्हां चओ त तव्हां डैम्स ठाहींदव, उहो एवरेज ते कोन थींदो आहे। ॻाल्हि थींदी आहे त तव्हांखे पाणी परमनेंट पाणी या जेको जेका एस्केप जेके आहिनि, हाणे हीअ जेके पंहिंजी किताब में एस्केप पंज लिखनि था, पर इनजी वरी असां वटि हिकिड़ी पंहिंजी डिस्ट्रीब्यूशन बि आहे। त इहे पाणी जेकॾहिं छाकाणि चवनि था त इहो जेकॾहिं पाणी टेक्निकल कमेटी चए थी त ठीकु आहे 35 फुट पाणी आहे, 35 MF वञे थो, पर इहो पाणी आहे कहिड़ो पाणी, कंहिंजो पाणी आहे? हिकिड़ो अञा त इंडियन रिवर्स जो पाणी तव्हां वटि अचे थो 5 MF पाणी, इहो आहे। तंहिंखां पोइ काबुल रिवर जो पाणी तव्हां वटि अचे थो 4 MF पाणी, उहो आहे जेका उहे ॿई पंहिंजो पाणी वापसि खणी सघनि था। 10 MF तव्हांखे पाणी खपे बिलो कोटरी इन केस जेको तव्हांजो एग्रीमेंट आहे। 11 MF जेको पाणी तव्हांजो अंडर कंस्ट्रक्शन प्रोजेक्ट आहे, जंहिंमें रेज़िंग मंगला बि आहे, तंहिंखां पोइ रेणी कैनाल बि आहे, कच्ची कैनाल बि आहे। त 11 MF तव्हांखे उन्हनि खे खपे। तंहिंखां पोइ अर्बन इंडस्ट्रियल यूज़ लाइ पाणी खपे। तंहिंखां पोइ वाटर अकाउंट, त हिकिड़ी एस्टिमेट त इहा ई आहे त तव्हांजो पाणी शॉर्ट आहे। सही। इहो पाणी जेको आहे तव्हांजो पाणी विरहायल आहे, अल्टीमेटली इहो पाणी तव्हांजो शॉर्ट आहे। त तव्हां वटि डैम जे अलावा बि तव्हांजी रिक्वायरमेंट जेके इहे वर्कआउट थियल आहिनि 46 MF, दिस इज़ वन व्यू। ॿियो व्यू उन ॻाल्हि खे कोन थो मञे। त इहा त कंट्रावर्सी आहे जो असां जंहिं ग्राउंड ते चऊं था त पाणी कोटड़ी बिलो कोन थो वञे, तंहिंजो रीज़न इहो आहे त इहो पाणी ऑलरेडी ईयर मार्क थियल आहे मुख़्तलिफ़ एक्टिविटीज़ लाइ, ऐं इहा मालिकी इन जी असांजी कोन्हे, या मालिकी काबुल वारनि जी आहे, या मालिकी इंडिया वारनि जी आहे। त पाटली पाणी कोन्हे, तंहिंजे करे जेकॾहिं तव्हां डैम ठाहियो त अल्टीमेटली वी विल बी इफेक्टिव जो 35 MF जो असांखे धकु लॻंदो। तंहिंजे करे असां जेको आहे सो कालाबाग डैम ते जेका हिकिड़ो जेको रीज़न आहे, जेको अवेलेबिलिटी ऑफ वाटर जेको तव्हां इशू रेज़ कयो 35 MF वारो, 35 MF पाणी वेंदो, इट्स नॉट ऑलवेज़ गोज़ 35 वेंदो, 35 हिकिड़ी एवरेज आहिनि। छाकाणि जो मिसाल तौर 10 वारी बोर्ड आई 80 MF हलियो वियो, पोइ त 80 MF त डैम कोन ठाहींदव न। जेको हाणे मिसाल त हिन साल बि जेको पाणी जेको आहे सो 20-25 MF वेंदो, 10 खां मथे वेंदो। पर के साल अहिड़ा आहिनि जेकॾहिं 2001 को वठंदव त 2001 को वठी 2010 ताईं 5 साल अहिड़ा आहिनि जो पाणी 5 MF बि न वियो आहे। कंहिं साल में त 1 MF बि कोन, 1 MF वञे थो 2। त इहे एवरेजिस जे बेसिस ते 35 जेका आहे सा एवरेज आहे। बिल्कुलु। पर जेकॾहिं तव्हां 11 जो जेको 85 वियो पाणी, या जेको तंहिंखां पोइ 12 में बि जॾहिं बरसातियूं पियो वधीक पाणी वियो, हिन साल बि काफ़ी पाणी वेंदो, इहे जेके 3 सालनि जो तव्हां मिसाल तौर कजो त 100 MF थो थी वञे। सही। त इन बेसिस तव्हां त कोन चवंदो त डैम ठहंदो 100 MF आहे, पर जेकॾहिं 100 MF के तव्हां गुज़िरियल 10 सालनि जो गुलाब पाणी डिवाइड कंदो, एवरेज वञी 12 बीहंदो। सही। इहे मुख़्तलिफ़ एवरेजिस आहिनि, पर उन ते असां डैम यू कान गो फॉर द डैम। तंहिंजे करे असां अवेलेबिलिटी ऑफ वाटर जे बेसिस ते हमेशह जहिड़ो हूंदो आहे असांजो, ऐं जंहिं ते पंहिंजा मुख़्तलिफ़ जा आथर जा मुख़्तलिफ़ व्यूज़ आहिनि। सर, इन ॻाल्हि खे वरी वधीक चाहींदुसि तव्हां सां वधास सां हिन ते ॻाल्हि ॿोल बि थिए, ऐं प्लस हाणे इहो त कलाबाग आख़िर ख़तमु छो नथो थिए, उन ते रोज़ वरी ॻाल्हियूं पियूं थियनि। दासू ऐं भाषा वारो जेको टकरा आहे, तज़ाद आहे, उन ते बि ॻाल्हाईंदासीं। प्रोग्राम जो टाइम ख़तमु थियो आहे, ऐं कोशिशि कंदुसि त वरी ॿिए प्रोग्राम में पाण इन ई इशू खे कंटिन्यू रखूं, ऐं असांजे नाज़रीन ताईं, छो त हिन प्रोग्राम में पाण हिनखे साइड कोन सघियासीं। ऐं मुंहिंजे ख़्याल में अॻे प्रोग्राम में बि दुआ इहा ई कंदासीं त छो त इशू एॾो वॾो आहे, ऐं हिन जो तारीख़ी पस मंज़र बि एॾो आहे, ऐं उनजा फिगर्स ऐं ॿियूं जेके शयूं आहिनि उहे सभु असां चाहियूं था त असांजे नाज़रीन ताईं बिल्कुलु हिकिड़े साफ़ ऐं चिटे नमूने में वञनि। तंहिं करे तव्हांखे असां ॿीहर ज़हमत ॾींदासूं ॿिए प्रोग्राम में। सो अॼोके प्रोग्राम में हिते पाण इजाज़त वठंदासूं। नाज़रीन, साईं फज़ुल्ला कुरैशी साहिब सां मुल्क में जेका वॾनि डेमनि जी सियासत आहे उन हवाले सां असां ॻाल्हि ॿोल कई। असां चाहियो त हिकिड़े प्रोग्राम में असां सही ॾियूं, पर मौज़ू एॾो वॾो आहे जो उन ते असां हिन प्रोग्राम में मुंहिंजे ख़्याल आहे को 25% बि कोन ॻाल्हाए सघियासीं। ईंदड़ प्रोग्राम में इन ई इशू ते असां ॿीहर साईं सां ॻाल्हाईंदासूं। तेसिताईं ॾींदो इजाज़त। अला वाही।